सखर में रिपोर्ट करे वियो हफ़ीज़ लाशारी। सखर शहर के मसरूफ़ तरीन रोडन में एक शालीमार रोड से वधंदड़ ट्रैफिक, गैर कानूनी पार्किंग और नाजायज़ कब्ज़न सबब ट्रैफिक जाम रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे, जंहिं करे शहरियुनि खे अचु वञ दौरान सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। इन सूरत हाल जो नोटिस वठंदे थाणो सी सेक्शन के SHO अहमद अली शहर अॼु शालीमार रोड जो दौरो कयो ऐं उते मौजूद बैंकुनि के अमले ऐं बैंकुनि में ग्राहकनि खे हिदायतूं जारी कयूं। त हिन चयो त गाॾियूं ऐं मोटरसाइकिलूं रोड ते गैर कानूनी तरीक़े सां पार्क करण खां पासो कयो वञे ऐं पार्किंग लाइ मुक़ररु कयल हंधनि जो इस्तेमालु कयो वञे। SHO अहमद अली शहर वधीक चयो त मोटरसाइकिल मालिक पंहिंजी गाॾियुनि खे लाज़मी तौरु लॉक करे छॾनि त जीअं चोरी जो वाक़िअनि खां बि बची सघिजे। हिन ख़बरदार कयो त जेकॾहिं कंहिं बि शख़्स तरफ़ां रोड ते गैर कानूनी पार्किंग या ट्रैफिक जी रोज़वानी में रुकावट पैदा कई वई त उन ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। ॿी तरफ़ शहरुनि इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त शालीमार रोड तां नाजाइज़ कब्ज़ा ख़त्म कराया वञनि।